Baby, अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं हो खैरियत सां आहियो ख़ुशि आहियो कीअं आहे ज़िंदगी कीअं थी आहे सुबुह अॼोको ॾींहुं बिकॉज़ जॾहिं बि फ्राइडे ईंदो आहे त असांखे हमेशह बैक ऑफ द माइंड इहा शइ हली रही हूंदी आहे त जी ॿिनि ॾींहंनि जी छुटी अचण वारी आहे हाणे हफ़्तो जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे ॿिनि ॾींहंनि जी छुटी अचण वारी आहे पर उहा ॿ ॾींहं यकीन कयो ॿिनि कमनि ॿ ॾींहं एतिरनि सारनि कमनि में गुज़रंदा आहिनि जो ख़बर ई न पवंदी आहे त केॾी महिल वराए सां मंडे अची वियो ऐं हीअ जेको मंडे ट्यूसडे वेंसडे थर्सडे फ्राइडे जेके गुज़रंदा आहिनि उहे त ॾाढो स्लो ॾाढो हिकिड़ो न रूटीन जे हिसाब सां गुज़रंदा आहिनि पर जॾहिं सैटरडे संडे ईंदो आहे ईअं ग़ाइबु थी वेंदो आहे जो ख़बर न पवंदी आहे सो आई एम श्योर त न सिर्फ़ु मुंहिंजी इहा फील आहे तमामु जेके नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि ऑलमोस्ट सभिनी जी इहा सेम फील हूंदी आहे ऐं जेके स्पेसिफिकली जेके कराची में रहनि था उन्हनि जे लाइ ज़रूरु मां ॻाल्हि चवणु चाहींदमि अॼु स्पेसिफिकली असां हिन ते ॻाल्हि बि करण वारा आहियूं कराची में जीअं जीअं मौसम चेंज थिए पियो कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेके तब्दीली जी तरफ़ वञी रहियूं आहिनि ही उहा तब्दीली न आहे जेका 2-3 साल पहिरीं मशहूरु थी उहा तब्दीली आहे जेका मौसम जी तब्दीली आहे उहा तब्दीली आहे जेका बीमारियुनि जी तब्दीली आहे ही उहा तब्दीली आहे जेका एलर्जीज़ जी तब्दीली आहे हिन वक़्तु चयो वञे थो त कराची में डर्मेटोलॉजिस्ट जो इहो चवणु आहे त कराची में खोड़ सारियूं स्किन डिज़ीज़िस आहिनि जेके जनम वठी रहियूं आहिनि बिकॉज़ ऑफ द ह्यूमिडिटी जेका असां कराची वासियुनि खे तोहफ़े में मिली आहे उन ह्यूमिडिटी जे करे डिफरेंट जेके स्किन एलर्जीज़ आहिनि उहे जनम वठी रहियूं आहिनि अच्छा उन्हनि न सिर्फ़ु स्किन जे लाइ बल्कि ही स्किन एलर्जीज़ त असांखे उहे नज़र अची रहियूं आहिनि डर्मेटोलॉजिस्ट उन ते कमु करे बि रहिया आहिनि ऐं उन आलूदगा जेका हवा आहे उन में तव्हां ई मां रही बि रहिया आहियूं पर उन सां गॾोगॾु कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेके हिन वक़्तु जनम वठनि थियूं डेंगी मलेरिया चिकनगुनिया इन ते असां डिफरेंट प्रोग्राम बि करे चुका आहियूं जेके हिन वक़्तु बि न सिर्फ़ु कराची में ओवरऑल बि असांखे नज़र अची रहिया आहिनि पर उन सां गॾोगॾु नॉर्मली जॾहिं बि मौसम चेंज थींदो आहे असांजे घरनि में कंहिंजो गलो ख़राबु हूंदो आहे कंहिंखे फ्लू हूंदो आहे कंहिंखे बुख़ारु हूंदो आहे अॼु मूंखे लॻे थो अॼु मां बि उन ई फेज़ में आहियां त मुंहिंजे घर में उहा मां पहिरीं वाहिद शख़्स आहियां जंहिंखे एक्चुअली उन इफेक्ट कयो आहे वेदर बेसिकली मूंखे ईअं लॻंदो आहे त शायदि वेदर तव्हांजी तबियत खे इफेक्ट नथो करे तव्हांजी लापरवाही तव्हांजी तबियत खे इफेक्ट करे थी जॾहिं बि वेदर चेंज थींदो आहे असां इहो डिसाइड करण खां क़ासिर हूंदा आहियूं त यार गर्मी अगरि अची रही आहे फॉर एग्ज़ाम्पल त छा असांखे गर्मी वारियूं शयूं करणु खपनि या सर्दियूं वारियूं करणु खपनि ईअं ई सर्दी में थींदो आहे सर्दी जेसि ताईं ईंदी आहे सीउ ईंदे 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 असांजे मथां उहे गर्मी जा असरात तॾहिं बि हूंदा आहिनि असां उन ई एक्टिविटीज़ में हूंदा आहियूं जेके असां गर्मी में करे रहिया हूंदा आहियूं तंहिं करे किथे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके मिसमैनेज थी वेंदियूं आहिनि उनजो जेको नतीजो आहे उहो बीमारियुनि जी सूरत में वायरसिस जी सूरत में असांखे नज़र ईंदो आहे अच्छा इन सां गॾोगॾु जॾहिं स्किन जी ॻाल्हि कई थिए डर्मेटोलॉजिस्ट जो चवणु इहो ई आहे त पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखो पंहिंजी स्किन खे स्पेसिफिकली उन टाइम ते जंहिं टाइम ते तव्हां कंहिं अहिड़े एरिया में वञो था जिते ह्यूमिडिटी घणी आहे कंहिं अहिड़ी जॻह ते वञो था या उते तव्हां कमु कयो था त तव्हांखे पंहिंजी स्किन खे अगेन एंड अगेन प्योर वाटर सां वॉश करिणो आहे इहो बि हिकु वॾो सुवालु आहे त जॾहिं पाणी जी तव्हां ॻाल्हि कयो था त इहो बि हिकु वॾो सुवालु आहे त साफ़ु पाणी किथे मिले पर जी जॾहिं अगरि पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे त नंढियुनि नंढियुनि शयुनि ते ज़रूरु गौर करिणो आहे अच्छा खोड़ सारी शयूं इनशाला अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में रखंदासीं खोड़ सारियुनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं पंहिंजे एग्रीकल्चर खे बि ॾिसंदासीं लाइफ स्टॉक खे बि ॾिसंदासीं खोड़ सारियुनि शयुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं म्यूज़िक जो बि साथ इनशाला हूंदो हाशिम भाई सां गॾु हूंदा आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई वालेकुम सलाम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो बेहतरीन तबियत ठीकु आहे हाशिम भाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह यार हाशिम भाई हे मां चाहियां थी असांजे नाज़रीन खे बि ख़बर पए कल्ह हिकु ॾाढी ज़बरदस्त शइ थी आहे जेका मां बिकॉज़ छो त तबियतुनि जी ॻाल्हि थी रही आहे सिहतुनि जी ॻाल्हि थी रही आहे त ज़रूरी आहे पंहिंजे नाज़रीन ताईं बि इहे शयूं पहुचाइणु कल्ह हाशिम भाई खे हिकु को टोटको मिलियो घरेलू टोटको अक्सर असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त घरेलू टोटको न इस्तेमालु कयो डॉक्टर्स खां पुछो या डॉक्टर्स उहे कमु न करे सघिया जेको घरेलू टोटके कयो आहे हाशिम भाई तव्हांजी ज़ुबान में बिल्कुलु मां टोटके शेयर कंदो हलां त वालदा हिकिड़ी शइ जेको आहे देसी जेका शयूं हूंदियूं आहिनि ड्राई फ्रूट ऐं जेको आहे सो खीर इन ई में विझी कुझु शयूं कयूं थी चिकनगुनिया बेहतरीन माना हॾे सूर जो जेको आहे हा चिकनगुनिया जेके आफ्टर इफेक्ट्स आहिनि एतिरो माना तेज़ी सां मैविश कल्ह मुंहिंजी कंडीशन 2-3 ॾींहनि खां ॾिसी पई हिते काफ़ी दोस्त ॾिसनि पिया पर हू कल्ह मां ॾेखारे खाधुमि त अॼु मां जहिड़े हिसाब सां आयुसि त माना हा लॻे पियो त फ़र्क़ु न असरु कयो आहे उहो बेसिकली हाशिम भाई वटि लफ़्ज़ घटि आहिनि ॻाल्हाइण जे लाइ ॻाइण जे लाइ घणो हूंदा आहिनि ॻाल्हाइण जे लाइ घटि आहिनि बेसिकली इट वॉज समथिंग जेको असां घर में खीर जो ऐं तमामु जेके मावा हूंदा आहिनि असांजा उन्हनि जो माओ ठाहींदा आहियूं उहो देसी घी में उहो माओ ठहियल हो जंहिंमें जड़ी बूटी विधियल हुई जेका हॾियुनि जी सूर जे लाइ इलाही सुठी हूंदी आहे उहा जड़ी बूटी कहिड़ी हुई उहा बि इनशाला कंहिं ॾींहुं वेही पंहिंजे नाज़रीन खे ज़रूरु डिटेल सां पूरी रेसिपी ॿुधाईंदासीं पर
किरड़ चवंदा आहिनि सिंधी में। किरड़ चवंदा आहिनि, हा। ठीकु आहे, उहो किरड़ हुन में ऐड थियल हाणे उहो कमाल किरड़ जो आहे या इहो माए जो आहे इहा ख़बर न आहे असांखे। सो उहो सिंधी जेको असां घरनि में माओ ठाहींदा आहियूं अक्सर डिफरेंट तरीक़नि सां, उन माए खे वधीक हेल्दी करे उहो ठाहियो वियो हो ऐं उन में उहा जड़ी बूटी विधी वई। सो उन कमाल कयो आहे ऐं उन तमामु सूरनि खे परे करे छॾियो आहे न हाशिम भाई? बिल्कुलु शुक्र। हा, पर अल्हम्दुलिल्लाह, पर इहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां, मां हाशिम भाई खे बि चयो, मां चयो हाशिम भाई इहो न थिए तव्हां वरी इहो सोचे घणो खाए वठो, ख़बर पए गोॾनि मां सूर लाइ सूर वरी ॿियो किथे चढ़ी वञे। सो ज़रूरु सिहत जो ख़्यालु करिणो आहे, जेका शइ सुठी आहे हूअं बि असां त हे त माए जी ॻाल्हि पिया कयूं जंहिंमें घी आहे, मावा आहिनि खोड़ सारा, बट पाणी जे लाइ बि हमेशह इन शइ ते असांखे ख़बर बि आहे त पाणी केतिरो ज़रूरी आहे, पर जॾहिं पाणी उहो वधंदो आहे त उहो बि इंसान लाइ ख़राबु हूंदो आहे। सो हर शइ जी जेका क्वांटिटी मैनेजमेंट आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे, लिमिट जेका आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे। सो तव्हां बि अगरि घरनि में अहिड़ी का शइ ठाहियो था त लिमिटेड खायो, ईअं न थिए त देगड़ो खणी शुरू थी वञो। ख़ैर जी, महिमान सां गॾु जल्दी सां महिमान जी तरफ़ वञणु चाहींदासीं ऐं अॼु जेके असां सां गॾु पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण जनाब एग्रीकल्चर एक्सपर्ट आहिनि, लाइफ स्टॉक एक्सपर्ट आहिनि, गॾोगॾु जी पाण हिस्टोरियन आहिनि ऐं इन सां गॾोगॾु पॉलिटिकल बि एक्टिविटीज़ जनाब जूं हलंदियूं रहंदियूं आहिनि, पाण एडिटर आहिनि, कंपेयर आहिनि ऐं हिकु राइटर बि आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि था हफ़ीज़ ॾेरो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत, ॾाढो सुठो लॻो तव्हांजे प्रोग्राम में अचण जो। प्रोग्राम जी शुरूआत ॾाढी बहितरीन थी आहे, माशाल्लाह, सुठियूं थैंक ॻाल्हियूं यू। थियूं आहिनि ऐं प्रोग्राम जीअं हलंदो हा, त उन में सुठे ॻाल्हियूं इंशाल्लाह सुठियूं भलियूं थींदियूं। इंशाल्लाह ज़रूर, वॾी अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी वक़्तु अल्हम्दुलिल्लाह। कढी असांजे प्रोग्राम में शामिल थियण जी, थैंक यू बिकॉज़ मैडम। आई गेस एग्रीकल्चर हिकु अहिड़ो टॉपिक आहे, तव्हां त डिफरेंट टॉपिक्स ते कमु जी कयो था, पर स्पेसिफिकली कमिंग टुवर्ड्स एग्रीकल्चर हिकु अहिड़ो टॉपिक आहे जेको असां चाहियूं न चाहियूं, असां केतिरो बि इग्नोर कयूं, पर असांजी ज़िंदगी सां गॾु आहे। बिल्कुलु आहे। कंहिं बि जॻह ते इंसान रहे थो, केतिरी बि आला ज़िंदगी गुज़ारे थो, एग्रीकल्चर जो इन्वॉल्वमेंट उन जी ज़िंदगी में, त ज़रूरु कुझु ॻाल्हियूं हुनजे बारे में कंदासीं। हिकु ॿिया महिमान आहिनि, जल्दी सां उन्हनि जो तारुफ़ कराइणु चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में, जिन जे लाइ हाशिम भाई चयो त जी जनाब मैदान में अची वञनि, असांखे त हमेशह मैदान में नज़र अची रहिया, हाणे लॻे थो कुझु छके वके जी तयारी आहे न, का फील्ड पकड़ी है। यासिर साहब ॾाढा ज़बरदस्त सिंगर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि अल्लाह आहियो? पाक का एहसान शुक्र अल्हम्दुलिल्लाह दुआऊं। माशाल्लाह, यासिर छा मतिलबु कहिड़ी, हाशिम भाई खे त सूरन जी जड़ी बूटी मिली, तव्हांखे कहिड़ी जड़ी बूटी मिली आहे? रोज़ नंढा पिया थींदा वञो। बस ख़ुशीअ जे करे नंढो थी वियो। ख़ुशी जे करे यंग रहण जो ही हा, ये एनआईसी कढो। एनआईसी कढो तव्हां भले उन यार में माना यासिर जा पुराणा गाना ॾिठा, उन में यासिर वॾो पियो लॻे, साम्हूं यासिर नंढो पियो लॻे, छा सीन छा आहे? इहा बि अल्लाह जी महिरबानी हा। आहे जो उमिरि मुंहिंजी लिकंदी थी वञे। उहो ई त चवां थी, कीअं एनआईसी कढो, नाज़रीन खे एनआईसी ॾेखारियो। एनआईसी ॾेखारियो भले तव्हां। असां वटि त कूड़ा बि ठही वेंदा आहिनि एनआईसी, को मसलो न आहे। 4 साल नंढी हूंदी। इन खां वधीक छा हूंदो, 4-5 साल नंढो हूंदो। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, अल्लाह ख़ुशि पाक आहियो? जो एहसान आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? बिल्कुलु कीअं ठीकु आहे, ज़िंदगी हली रही आहे? तमामु सुठी। माशाल्लाह, किथे गुज़रे पई, छा थिए पियो? स्टूडियो ते, हम्म, स्टूडियो जी लाइफ आहे, पोइ वरी पंहिंजा प्रोग्राम आहिनि, वरी महफ़िलूं आहिनि, इन्हनि में बसि मसरूफ़। सही। जी। अच्छा, स्टूडियो जी जॾहिं ॻाल्हि कजे त स्टूडियो जी लाइफ कीअं हूंदी आहे यासिर? स्टूडियो जी लाइफ तमामु बिज़ी हूंदी आहे, उहा म्यूज़िक में गुज़री वेंदी आहे, ख़बर न पवंदी आहे ॾींहं जी ऐं टाइम जी ख़बर न पवंदी आहे, मानी बि टाइम ते न मिलंदी आहे। असां ॿुधो आहे स्टूडियो जी लाइफ शुरू ई राति खां थींदी आहे। न ॾींहं जो असां आराम कंदा आहियूं, हा, राति जो वही आराम सां कमु कंदा आहियूं ताकी केरु डिस्टर्ब न करे। असां वरी 3 बजे ताईं मंझंदि जो आराम कंदा आहियूं, 4 बजे खां पोइ स्टूडियो जो टाइमिंग शुरू थींदी आहे असांजी। जी। सही वासी न, उहे बि सर्दी में त 4 जो मतिलबु आहे हा, त राति ई थी वई, राति थी वई, कलाक ॾेढ खां पोइ पोइ उहे 5:45 में त हाणे हो थी थिए, मगरिब थी थिए। बिल्कुलु। सो यस, आई गेस हर कम जो मुंहिंजे ख़्याल में हिकु स्पेसिफिक टाइम आहे, हिकु स्पेसिफिक तरीक़ो आहे जेको जंहिंमें सही तरीक़े सां हर मैनेज करे कंहिं सघे। हर कम जो पंहिंजो तरीक़ो आहे। म्यूज़िक जो पंहिंजो टाइम रखियलु आहे, 4 बजे खां पोइ वरी जेको बि स्टूडियो जो टाइम हूंदो आहे उहो 4 बजे खां पोइ ई हूंदो आहे। पहिरियां सुबुह जो टाइम नथो थी सघे स्टूडियो जो कमु। हाँ, सुबुह जो ॿारनि जी स्कूल जूं घंटियूं ॿुधण में ईंदियूं असांखे। ख़ैर जी, नफ़ीस ज़ेरो साहब, तव्हां ॿुधायो छा थी रहियो आहे ज़िंदगी में, छा कुझु हली रहियो आहे, किथे किथे कमकार हली रहियो आहे माशाल्लाह सां? ज़िंदगी ॾाढी मसरूफ़ आहे। जेको माण्हू कंहिं बि फील्ड में, कहिड़े बि शोबे में, जीअं तव्हां स्टूडियो जो ज़िक्र कयो त स्टूडियो जी लाइफ आहे, कंहिंजो स्टार्ट ई अर्ली मॉर्निंग थो थिए, कंहिंजो स्टार्ट वरी थिए ई लेट आवर्स में थो, कंहिंजो जेको आहे सो मंझंदि जो थो थिए। वरी ज़िंदगी बि ईअं ई आहे। पोइ हर को पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी लाइफ में मसरूफ़ आहे, पर जेका मसरूफ़ियत आहे ऐं जेके कम आहिनि, जेके वर्क आहिनि ज़िंदगीअ जा, उन खे जेकॾहिं माण्हू इश्क जी हद ताईं, मुहबत जी हद ताईं
उहा मसरूफ़ियत रखे थो ज़िंदगी ॾाढी पोइ रंगीन ऐं ॾाढी सुठी थी लॻे वाह ऐं माण्हू मसरूफ़ हुजे तख़लीकार मसरूफ़ हुजे ऐं हर शोबे जो माण्हू जेको जेको पंहिंजे शोबे में महारत रखे थो उन जे लाइ बहितर आहे त उहो मसरूफ़ रहे मसरूफ़ियत ई उनजी ज़िंदगी आहे बिल्कुलु अच्छा कुझु माण्हू हूंदा आहिनि जिन जेके मसरूफ़ हूंदा आहिनि इन सोच में त पाण खे कीअं ठाहिजे पाण खे कीअं अॻियां पंहिंजे कम खे कीअं अॻियां वठी वञिजे कुझु माण्हू पंहिंजे शोबे सां गॾु जेके ॻाल्हियूं तव्हां करे रहिया आहियो पंहिंजे शोबे जे लाइ पंहिंजी फील्ड जे लाइ मसरूफ़ हूंदा आहिनि ऐं कुझु वरी असां अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके ॿियनि जी वरी ॻाल्हियूं करण में मसरूफ़ हूंदा आहिनि पंहिंजो कमु थिए न थिए ॿियनि जे कम में ज़रूरु नज़र विझंदा आहिनि अहिड़ा माण्हू मिलिया अहिड़ा काफ़ी आहिनि इन्हनि जो तइदाद तमामु घणो आहे उहो हिकिड़ो मुंहिंजो शेर आहे थोरो थो ॿुधायां त उन में ईअं आहे क्लाइमेट चेंज माहौलियात वणनि ऐं हिन जे तहफ़ुज़ ते आहे पर जेको तव्हां ॿुधायो न त जेके माण्हू आहिनि उन्हनि खे अक्सर ॿियनि जो ज़िक्र हूंदो आहे पंहिंजा कम कारियूं छॾियो कयो हे हो ॿियनि जो ज़िक्र छो त उनखे ॿियो कमु आहे कोन त हुन में आहे त बकरार थोरा आहिनि घणियूं आहिनि बकरियूं शैतान घणा आहिनि थोरियूं आहिनि पथरियूं सो अहिड़े क़िस्म जा माण्हू तमामु घणा आहिनि जिन जे लाइ पथरियूं मुतबा खुटी थी वञनि त चवण जो मतिलबु इहे इन क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उहे ई माण्हू आहिनि कामयाब उहे आहिनि कामयाब ज़िंदगी उहा आहे माण्हू उहे कामयाब आहिनि उहे क़ौम खे फ़र्दनि खे इलाइक़े खे देश वतन खे कुझु ॾेई थो सघे उहो माण्हू जेको मसरूफ़ रहे थो पंहिंजे कम सां कमु रखे थो ऐं रिज़ल्ट ओरिएंटेड जेको हू जॉब करे थो ऐं हू कुझु ॾियणु चाहे थो उन टाइम कोन हूंदो त मां ॿुधायूं त हे अछो आहे कारो आहे ख़राबु आहे भलो आहे सुठो आहे या त परान मामलात में असांजो वञे छा असांखे कमु उहो करिणो आहे असांखे ग़लती बि पंहिंजी पाण पकड़ी आहे सुठाई बि असांखे पंहिंजी पाण बयानु करणी त हा हीअ मुंहिंजी अचीवमेंट आहे हीअ फ़ख़्रिया पेशकश आहे हीअ मां फ़ख़्रिया अंदाज़ में चई थो सघां त हीअ मुंहिंजो जेको कमु आहे रिकॉर्डेड वर्क आहे ऐं हीअ तमामु ॾाढो सुठो कयो पर मूंखां जेकॾहिं ग़लती थी थिए त उन ग़लती मुंहिंजी ग़लती आहे न मुंहिंजी ग़लती खे ॿियो केरु नथो सुधारे सघे उहो फॉल्ट आउं पाण ई मिस्त्री आहियां त उहो फॉल्ट मूंखे पाण खे कढणो आहे त जेकॾहिं तनक़ीद माण्हू करे त पंहिंजो पाण करे पंहिंजी तारीफ़ पाण करे ऐं पंहिंजो कमु ॾिसी ख़ुशि थिए उहा ई लाइफ आहे बिल्कुलु यही आहे अच्छा जी लाइफ में खोड़ सारा गाना बि आहिनि जेके शामिल थींदा आहिनि कॾहिं कॾहिं कंहिंखे असां डेडिकेट बि करे छॾींदा आहियूं गाना कॾहिं कॾहिं इहे बि शामिल थींदा आहिनि छा ख़्याल आहे कुझु शामिल कजे पंहिंजे प्रोग्राम में हा अॼु जुमे जो ॾींहुं आहे त मां चवां थो त मौला जी शान खां शुरू कजे बिस्मिल्लाह मौला अली जी शान खां बिस्मिल्लाह बेहतरीन कसीदो आहे पेश ख़िदमत आहे बिस्मिल्लाह नादे अली पढ़े नादे अली ओ मुझो मुर्शिद आहे मौला अली जेको भी दिल सां सारे अली तेजा बेड़ा पंदो पार अली 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 करण वाला ओ मौला तुझो खैर करे अली अली करण वाला ओ मौला तुझो खैर करे जोडन खे मञण वारा है जोडन खे मञण वारा मौला तुझो खैर करे अली 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 करण वारा ओ मौला तुझो खैर करे अली अली करण वारा ओ मौला तुझो खैर करे
जेको बि दिल्ली सां सारी अली थो बेड़ा उन जा तारी अली थो जेको बि दिल्ली सां सारी अली थो बेड़ा उन जा तारी अली थो बेड़ा उन जा तारी अली थो नादे अली पढ़ण वारा रे नादे अली पढ़ण वारा मौला तुझो खैर करे अली 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 करण वारा ओ मौला तुझो खैर करे जह दर जो सले मानु सनागर उन दर जो जवाद गदागर जह दर जो सले मानु सनागर उन दर जो जवाद गदागर उन दर जो जवाद गदागर चोदन के मञण वारा है चोदन के मञण वारा मौला तुझो खैर करे अली 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 करण वारा ओ मौला तुझो खैर करे हाँ अली अली करण वारा ओ मौला तुझो खैर करे नादे अली पढ़ण वारा है नादे अली पढ़ण वारा मौला तुझो खैर करे अली 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 करण वारा ओ मौला तुझो खैर करे अली अली करण वारा ओ मौला तुझो खैर करे अली अली करण वारा ओ मौला तुझो खैर करे माशाल्लाह 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 जल्दी सां हिकु ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी अच्छा जी प्यारी प्यारी मॉर्निंग तो अल्हम्दुलिल्लाह शुरू थी वही है प्यारे प्यारे नाज़रीन सां गॾु प्यारे प्यारे महिमाननि सां गॾु थोड़ी प्यारी प्यारी ॻाल्हियूं बि कयूं पहिरीं बि प्यारियूं हुयूं पर हाणे थोड़ी वधीक प्यारियूं आहिनि जॾहिं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि तव्हांजे मुंहिंजे लाइ उहे मुंहिंजे ख़्याल में हूंदियूं प्यारियूं आहिनि शायदि लफ़्ज़नि में एॾियूं सुठियूं न लॻंदियूं आहिनि गननि खे एतिरियूं सुठियूं न लॻंदियूं आहिनि पर उन्हनि जे जेतिरा फ़ाइदा हूंदा आहिनि उहे ॾाढा प्यारा हूंदा आहिनि त उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधणु ॾाढो ज़रूरी आहे तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं तव्हांजो एग्रीकल्चर ते माशाल्लाह खोड़ सारो कमु आहे खोड़ सारी नज़र आहे खोड़ सारी रिसर्चिस आहिनि तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि पहिरीं त मां पंहिंजे एग्रीकल्चर खे हिन वक़्तु हिन मौसम में थोरो सो मां हिकु ओवरऑल हिकु नज़र विझणु चाहियां थी तव्हांजी नज़र में ही मौसम जी तब्दीली जेका थी रही आहे उन में लाइफ स्टॉक बि बेशक अचे ऐं असांजो नॉर्मली जेका हिकु रूटीन जेका एग्रीकल्चर जूं एक्टिविटीज़ आहिनि उहे अचनि केतिरियूं डिफरेंट थी वेंदियूं आहिनि हिननि मौसमनि में ई कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जेके हिन मौसम में असांखे मिलंदियूं आहिनि मौसम जे हिसाब सां जेका ॾिठो वञे त ओवरऑल हिकिड़ो डिस्कस आहे जेका इहा ॻाल्हि लिकल छपियल हाणे कान्हे का त असांजी माहौलियाती तब्दीली चोट ते चढ़ियल आहे पीक ते आहे बिल्कुलु उहा ओवरऑल वर्ल्ड आहे हा जिते दुनिया आहे उन दुनिया जे अंदरि असांजो मुल्क आहे पाकिस्तान ऐं पाकिस्तान में असीं रहूं था त उहा शइ असांखे ज़रूरु मुतासिर करे थी पर कुदरती तौर ते असां वटि जेके तव्हां ज़राअत जी ॻाल्हि कई उन में जेके तब्दीलियूं सीज़न उन जा क्रॉप इहे थियनि था त अल्हम्दुलिल्लाह त असां वटि दुनिया जे हिसाब में बहितरीनु मौसमूं आहिनि ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि 4 सीज़नूं आहिनि जेके ॾाढियूं ख़ूबसूरत ऐं सुठियूं आहिनि जेके असांजे इंसानी ज़िंदगी खां वेंदे जानवर पखी पखण हर साह वारी शइ खां वण टिण ॿूटे ऐं असांजे धरती ज़मीन जे लाइ बि उहे ज़रूरी आहिनि पर उन जी बि का हिकिड़ी टेम्परेचर जी बि का हद हूंदी आहे त वरी पाकिस्तान जे अंदरि वरी जेको एग्रीकल्चर इकोलॉजिकल ज़ोन्स ऐं जेको बेल्ट आहे पाकिस्तान जी जाग्राफी जे अंदरि
उन में वरी सिंध खे कुदरत वरी अञा एतिरो नवाज़ियो आहे जो ॿियनि इलाइक़नि खां असांजी मौसम ॾाढी सुठी आहे। अल्हम्दुलिल्लाह। उहा ज़राअत लाइ बहितर आहे, इंसाननि लाइ बहितर आहे। वरी असांजे सिंध जे अंदरि वरी तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो जेको सामुंडी बेल्ट आहे उन जी मौसम आबहवा हिकिड़ी आहे। वरी जेका थर वारी साइड आहे उन जी आबहवा वरी अलॻि आहे। वरी हीउ जेको असांजो जेको कोस्तान बेल्ट आहे जेको हीउ असांजो थाणा बुलाखान जेको जुमशाही खां वेंदे नैंग शरीफ़ ऐं सेवण जो मथियों पासो ऐं थाणो बुलाखान तालको सॼो जेको असांजो खीरथर वारी जेका पटी आहे इन जी वरी आबहवा बि मुख़्तलिफ़ आहे। उते जानवर बि मुख़्तलिफ़ आहिनि, उते जी ज़राअत बि मुख़्तलिफ़ आहे छो त उते इहे बारानी इलाइक़ा आहिनि या जर जे पाणीअ ते आबाद था थियनि। त यकीननि जेका मौसम आहे त हींअर जेका असांजी जेका मौसम आहे ॾाढी बहितरीनु हाणे स्टार्ट थी विया आहिनि असां वटि रबीअ जा फसल जंहिंमें सब्जियूं बि अचनि थियूं ऐं मेजर क्रॉप जेको अनाज वारो आहे उन में अचे थो वीट क्रॉप। त क्लाइमेट जी तब्दीली जे करे जेको असां वटि वीट ग्रोइंग जेका थींदी उहा अर्ली जेका अक्टूबर खां असीं स्टार्ट कंदासीं त उहा असां स्टार्ट कई आहे वञी नवंबर में। सो बि डिॼी कई आहे त जेका हींअर वीट जे फसल लाइ कणक जे फसल लाइ जेको बहितरीनु टेम्परेचर हलियो आहे माना अॼु 22 तारीख़ आहे त 25 तारीख़ 26 तारीख़ ताईं बि तमामु बहितरीनु मौसम आहे कणक जे फसल जे लाइ। पर कणक में मुख़्तलिफ़ वेराइटीज़ आहिनि, उन जा मुख़्तलिफ़ ॿिज आहिनि जेके असीं नवंबर खां वठी एंड ऑफ डिसंबर ताईं असीं लॻाए सघूं था। ऐं ॿियो रबीअ जो आहे उन में तेलनि वारा ॿिज जेके आहिनि ऑयल सीड क्रॉप जेके आहिनि हिन सीज़न में लॻंदा आहिनि ऐं जेके असीं सॼो साल इंतज़ारु कंदा आहियूं जेके असां वटि जूं ट्रेडिशनल जेके सब्जियूं आहिनि उहे बि हिन सीज़न में अची वेंदियूं जीअं चणनि जी फली, सरियह जो साग, मटरनि जी फली आहे या असीं पाण सिंधी माण्हू सभु चवंदा आहियूं हुरबो पर लफ़्ज़ इस्तेमालु जेको थिए थो घणो मेथी एतिरो आम थी वियो आहे जो माण्हू कोन था उहे सम्झनि। ऐं पाण वटि जेका देसी जेका सिंधी पालक आहे उन जी बि स्टार्ट आहे ऐं तक़रीबन वरी असां हा अचणु शुरू थी आहे। हा तमामु घणे तादाद में न पर हाणे मूं ताज़ो जामशोरे में ॾिठी त पई बेह जी बि फर्स्ट क्लास मौसम आहे ऐं इहे ॾाढा असांजा डिलीशियस ऐं रिवायती पंहिंजा कुदरती तोहफ़ा आहिनि असांजे लाइ। त ज़राअत जे हवाले सां हींअर कमकारनि जे हिसाब सां इन्हनि फसलनि जे पोखाई जे लाइ बहितरीनु सीज़न आहे रबी क्रॉप्स में जेके हिकिड़ा अनाज वारा फसल थियनि था, ॿिया सब्जियुनि वारा फसल थियनि था ऐं टियों ऑयल सीड क्रॉप थियनि था। दालियुनि वारा फसल बि हिन सीज़न में लॻंदा आहिनि। सीज़न हाणे शुरू थी चुकी आहे। ओवरऑल जेका क्लाइमेट जी माहौल जी जेका तब्दीली आहे उहा ज़मीन इंसाननि वणनि ऐं ज़राअत जे लाइ क्लाइमेट जी जेका तब्दीली थी आहे उहा ॾाढी नुक़सानकार आहे ऐं उन सां बि असां पाण हिन माहौल खे बिगाड़ण जे लाइ माहौल जी गदलाइण वधाइण जे लाइ इहा सॼी सिचुएशन जेका आहे उन में कंहिंजो बि ॾोह कोन्हे। नेचर त आहे पर उन नेचर खे असां डिस्टर्ब कया हिन में को कुदरत जो रोल कोन्हे को। कुदरत असांखे सुठियूं मौसमूं ॾिनियूं, सुठो माहौल ॾिनो आहे, ख़ूबसूरत हुस्नाकिन वारा मंज़र ॾिना आहिनि, सुठो साफ़ सुथरो पाणी असांखे पीअण लाइ ॾिनई, सुठा खाधा खाइण लाइ ॾिनई, ज़रई दवाऊं असां इस्तेमालु कयूं जंहिंखे लफ़्ज़ इस्तेमालु थो थिए ज़रई दवा। एक्चुअली इहा ज़रई दवा न आहे, दवा इहा आहे जेका इंसानु इस्तेमालु थो करे त ही ब्रूफिन सीरप आहे, ही सेप्ट्रान सीरप आहे। अॼु तव्हां पीतो तव्हांखे रिलीफ ज़रई ज़हर हिनखे चइजे। जेको सीड अचे थो उहो बि मेडिकेटेड आहे, उहो पॉइज़न मां आणे उनखे प्रिज़र्व था कनि त जीअं उनखे को जीत जरासीम या के अहिड़ी तकलीफ़ न थिए जो हुनखे सुरो बुरो को खाए जो हू डैमेज थिए। पहिरियां त उनखे उहो ज़हर था लॻाइनि, पोइ विझनि था ज़मीन जे अंदरि उहे ॿिज, ज़मीन में जॾहिं ॿिज वञे थो उहो फुटे थो उनजी जर्मिनेशन थी थिए त वरी उनखे हिकिड़ी वरी ॿियो ज़हर था ॾियनि स्प्रे त इहो ॿिज हाणे वरी वॾो थिए, जॾहिं उहो वॾो थिए वरी उहो ट्रांसप्लांट थो थिए या उते ई वरी उनखे
ॾिजे थो ज़हर त हाणे हा। वरी गुल करे वरी हाणे मेवो करे पितो करे फ़सुलु ॾिए वरी उहो एवरेज वधाए माना हुनजो शुरूआत ई ज़हर खां थी थिए पोइ उन्हनि खाधनि खाइण जो तव्हां असांजी सिहत ते कहिड़ो असरु पवंदो वरी सही कुदरती माहौल में उहे शयूं जेके आहिनि बुखारनि जे सूरत में पंहिंजे माहौल में वञी जमा थियूं थियनि उहे इंसानी जिते इंसान जो ज़िक्र अचे थो त असांजी ज़राअत बि ओतिरी क़दीमा जेका ज़राअत जी जेको ही जहान आहे उन में हर साह वारी शइ पलिजे थी सही ऐं ख़ासि तौर ते असीं त ॾाढा रिच आहियूं ॾाढा ख़ुशहाल आहियूं जो लाइव स्टॉक खां वेंदे ज़राअत ताईं इहे सभु निशानियूं असांखे विरसे में मिलियूं आहिनि जंहिंजो वॾे में वॾो सबूत मुंहंनि जो दड़ो आहे जी ज़राअत जी ऐं लाइव स्टॉक असांखे गॾोगॾु इंसानी ज़िंदगीअ सां इंसान जा दोस्त ऐं उनजे जियापे जो हिकिड़ो वॾो जियापे जो हिकिड़ो सहारो इहे रहियूं आहिनि जेके खुराक असांखे सही जेका मयसर थी आहे उहा सही लाइव स्टॉक ऐं ज़राअत मां सही अच्छा ऐं जिन स्प्रेस जी पाण तव्हां जेको ॻाल्हि कयो था सवेर माहौल जी स्किन हेयर फॉल जो जेको असां डिस्कस पिए कयो उन ते जो बि वॾो ॿ सबब आहिनि कारण हिकिड़ो असांजा माहौलियाती असर जी इंसान जे स्किन ते असर छॾनि था हा माहौल जा नंबर ॿियो खुराक जा खुराक तव्हांजी सुठी कान्हे का त उहा यकीनन असांजी स्किन असांजी ब्यूटी असांजो ऑब्वियसली हुन ब्लड ते इफेक्ट करे थी ऐं बिल्कुलु असांजो हेयर जेको आहे उनखे डैमेज करे बिल्कुलु सुठो अच्छा खाधो हिकिड़ी शइ जेका मां ज़रूर ते पुछणु चाहींदमि तव्हां जिन स्प्रेस जी ॻाल्हि पे कई ऐं जेको तव्हां चयो पिया त दवा जी जेका ॻाल्हि पे कई उन्हनि स्प्रेस खे अच्छा असां वटि त उहो ॾाढो कॉमनली मार्केट में अवेलेबल आहिनि असां त उन्हनि खे प्रमोट कंदा आहियूं त उहे तव्हां इस्तेमालु कयो पंहिंजी ज़राअत में ताकी तव्हांजी ज़राअत वधीक सुठी थिए महफ़ूज़ थिए मल्टीप्लाई थिए त पोइ हीअ जेके मतिलबु हिकिड़ी शइ कॉमन अहिड़ी हिकु प्रैक्टिस असांखे नज़र अची रही आहे त छा इन ते असांखे वाक़ई असांखे इहा ख़बर कोन्हे त असां वटि जॾहिं हिनजो इहो रिज़ल्ट इहो आहे असां वटि जॾहिं पहिरीं त ही असां वटि ॿ शयूं आहिनि हिकिड़ो चइजे थो केमिकल फर्टिलाइज़र हा ॿियो चइजे थो वथाण जो फर्टिलाइज़र उनखे पाण वथाण जो भाण चवंदा आहियूं हाणे सही अचूं था त हिकिड़ो ऑर्गेनिक नॉन ऑर्गेनिक नामियाती ऐं ग़ैर नामियाती हाणे उहो नामियाती जेके असांजा जेके भाण आहिनि उहे किथां था हासिलु थियनि ऐं केमिकल फर्टिलाइज़र असांखे किथां थो हासिलु थिए केमिकल फर्टिलाइज़र जी शुरूआत ई इतां थी थिए पेस्टिसाइड केमिकल फर्टिलाइज़र इन्हनि जी शुरूआत ई थिए थी मिल ऐं फैक्ट्री खां सही पेस्टिसाइड मेडिसिन जेके बि आहिनि उहे दवाऊं आहिनि केमिकल फर्टिलाइज़र जेको आहे उहो मिल प्रोडक्ट आहे फैक्ट्रीज़ मिल जे अंदरि ठहे थो उन में हिकिड़ो मख़सूसु मूंखां हिकिड़ो लफ़्ज़ विसरे थो केमिकल जो उहो केमिकल उन में विझिबो आहे जेको सड़े थो उहो सड़े थो उनजो जेको दूंहों निकिरे थो या उनजा असरात उहे हवा में शामिल थी था वञनि जेके हर साह वारी शइ मां मतिलबु इंसान जानवर ऐं वण साह वण खे बि साहदार आहे उन्हीअ ते उहो असरु छॾे थो पोइ उन्हनि जा जेके वैल्यू एडेड ही जेके एडवर्टाइज़मेंट थींदियूं आहिनि उन में उहा शइ एतिरी हूंदी कान्हे का जेतिरा हुनजा फ़ाइदा ॿुधाईंदा आहिनि वाफ़र मिक़दार में यकीननि सां हिननि जा शॉप्स आहिनि दुकान आहिनि डीलर्स आहिनि अरबा रुपया जो कारोबार थो थिए ऐं 2 नंबर हाणे जेका 2 नंबर शइ हूंदी ऐं जेका इंसानी ज़िंदगी जे लाइ मुज़र हुजे त उहा आम जाम मिले थी इंसानी ज़िंदगी ऐं सिहत जे लाइ जेका बहितरीन ऐं सुठी शइ आहे उहा अणलभ आहे त इहे शयूं आम जाम मिलनि थियूं अवेलेबल आहे ऐं असां वटि जेके पंहिंजो वथाण जो भाण आहे जेके नामियाती भाण चवनि था उहे भाण असांखे हासिलु किथां था थियनि जानवरनि मां जानवरनि जो जेको फुज़ुलो जेको छेणो जीअं मेंह गऊं रिढ ॿकरी या वरी असां वटि ॿिया जीअं जानवर अचनि था उठ आहे उनजी लिॾ चवंदा आहिनि घोड़ो आहे गॾव आहे उन मां हासिलु नंबर ॿियो उन खां पोइ ॿियो असांखे जेके हासिलु थिए थी वणनि जा जेके पता टारियूं उन मां थियो वण आहे वण जो पन वण में 3-4 शयूं मौजूदु रहनि थियूं वण जो पतो ॿूर वण जो गुल
हाँ वण जेको फल झले थो फरी करे थो उहो बि किरे थो, उहो बि ज़मीन जी खोराक थी थिए। उन खां पोइ जॾहिं वण मौजूदु आहे, वॾो वण आहे, शाही वण आहे, त उन में पखी आराम सां अचे, आखेरा बि कंदा ऐं वेहंदा। जॾहिं पखी उन में वेहंदो त पखी बि खाद खोराक खाए थो, उहो बि पंहिंजो हाज़मो कंदो, उहो पंहिंजी विठ केराए थो। हिकिड़ो ख़ूबसूरत कुदरत जो हिकिड़ो सर्किल केॾो ठहियल प्रोसेस आहे। आहे। या वरी असां वटि जेके पोल्ट्री शेड आहिनि, जी जी जी, उन में बि जेको उन में जमा थिए थो, उन जो जमा थिए थो, या उन जी पोल्ट्री जो जेको वेस्ट आहे, उहो बि असांजो सुठो ऐं बहितरीन जेको आहे उहो असांजो भाण आहे। सही। त इहे शयूं इस्तेमालु कोन थियूं थियनि। हा, ये त ऑर्गेनिक ऐं नॉन ऑर्गेनिक जेकी शयुनि जी ॻाल्हि कई आहे न, मां इन ते तफ़सील सां ॻाल्हाइणु चाहियां थी। ऐं छो त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके डिफरेंट एंगल्स खां बि मूंखे हींअर ज़हन में अचनि पियूं, डिफरेंट न्यूज़ बि साम्हूं अचनि पियूं, त ज़रूरु उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर जल्दी सां यासिर कुझु शामिलु कयूं इन खां पहिरीं जो असां ब्रेक ते वञूं। मां चाहियां त तव्हांजो गानो ज़रूरु शामिलु थिए। छा शामिलु पिया कयूं असां हींअर? बहितरीन सॉन्ग आहे त सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी, ओए होए होए होए, थोरी थोरी ॻाल्हि थिए रुसी थो बेवाजिबी। ओहो हो बहितरीन शायरी। सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी, थोरी थोरी ॻाल्हि ते तूं, थोरी थोरी ॻाल्हि ते तूं रुसी थो बेवाजिबी। सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी। खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी, सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी, थोरी थोरी ॻाल्हि ते तूं, थोरी थोरी ॻाल्हि ते तूं रुसी थो बेवाजिबी। सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी। सादो आहियां दिल्ली जो ऐं तबीयत सादिया, पर तोसां मोहबत मुंहिंजी ॾाढिया। सादो आहियां दिल्ली जो ऐं तबीयत सादिया, पर तोसां मोहबत मुंहिंजी ॾाढिया। मूंखे बि दिल पर साईं, मूंखे बि दिल पर साईं बड़े थी ही सादगी। सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी, सिर मुंहिंजो खणंदी हिकु ॾींहुं तुंहिंजी नाराज़गी। भली बेवफायूं कर वफाऊं कंदुसि मां, कदमन में तुझे सिर रखंदुसि मां।
भली बेवफायूं करे वफाऊं कंदुसि मां कदे मन में तुझे सिर रखंदुसि मां इसी तो सए तेरी मोहब्बत इसी तो सए तेरी मोहब्बत दिया हैरानगी सिर मुंह जो खड़ी हिकड़ी तुझी नाराज़गी सिर मुंह जो खड़ी हिकड़ी तुझी नाराज़गी थोरी थोरी गाल ते तू थोरी थोरी गाल ते तू रुसी थो बेवाजिबी सिर मुंह जो खड़ी हिकड़ी तुझी नाराज़गी सिर मुंह जो खड़ी हिकड़ी तुझी नाराज़गी वेलकम बैक जी। अच्छा जॾहिं बि तव्हां ब्रेक तां वापसि ईंदा आहियो त हिकु अहिड़ी लहर हूंदी आहे जेका ब्रेक जे दौरान खोड़ सारी शयूं हूंदियूं आहिनि, ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि जेके थी रही हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा ब्रेक तां वापसि अचण खां पोइ बि किथे न किथे रहंदी आहे, किथे किथे ज़िंदा रहंदी आहे। यासिर इहा एनर्जी किथां आणींदा आहियो? इहा जेका एनर्जी आहे सभिनी खे ख़ुशि करण वारी, इहा किथां आणींदा आहियो? इहा अंदरों निकिरंदी आहे, अंदरों निकिरंदी आहे। उहो इन जे करे त जंहिं कम सां इंसान जो लॻाव हूंदो आहे उहो उन जे लाइ जवाबु न आहे पाण वटि, माना हिकिड़ो अंदरां बसि निकिरी ईंदी आहे। दिलि चवंदी आहे त माना एतिरो सुठो कमु कजे ऐं एतिरी एनर्जी ॾेखारिजे जो अॻिते हे जेके वार न इहो बात बि अच्छा यासिर जी ज़िंदगी मां सिंगिंग हटाए छॾिजे, हा पोइ छा रहंदो या छा हूंदो सिंगिंग जी? रिकॉर्डिस्ट, म्यूज़िक जो कमु। पोइ वरी बि म्यूज़िक सां ई तालुक हूंदो? हा बिल्कुलु, इश्क आहे म्यूज़िक सां मुंहिंजो नंढे खां वठी इश्क आहे। हा किथे खणी वञिणो आहे इन इश्क खे? इन इश्क खे मां कंहिं बुलंदी ते ॾिसणु चाहियां थो, कंहिं मक़ाम ते ॾिसणु चाहियां थो, कंहिं जॻह ते ॾिसणु चाहियां थो, बहरहाल दुनिया लेवल ते इंशाअल्लाह इंशाअल्लाह ज़रूरु ज़रूरु। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हांखे कंहिं कम सां मोहबत हूंदी आहे न त पोइ हिकु न हिकु ॾींहुं उन मोहब्बत जो सिलो ज़रूरु मिलंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। असां वटि जॾहिं असां हमेशह पंहिंजी मिसाल ॾींदा आहिनि, पंहिंजे अरीब करीब ई रहंदा आहियूं। असां वटि ॾाढो फ्राइड चिकन जो हिकु वॾो ब्रांड आहे, चाचो छपियल हूंदो आहे। उन पंहिंजे 60s खां पोइ पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कयो, अॼु दुनिया भर में वॾे नाले सां। माशाअल्लाह ॾिस, इन सां गॾोगॾु हिकु अमेरिकन कंट्री आहे जंहिंजा प्रेसिडेंट 60 खां पोइ उन्हनि खे मौक़ो मिलियो प्रेसिडेंट थियण जो। सो तव्हांखे का ख़बर न हूंदी आहे त कॾहिं तव्हांजो नसीब लिखियलु आहे, पर हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो आहे जॾहिं तव्हांखे पंहिंजी महिनत जो फल ख़बर पइजी वेंदी। उन टाइम ख़बर पइजी वेंदी। असांखे पवंदी, ॿियनि खे पवंदी न, सॼी दुनिया खे। तव्हांखे ख़बर सही। अच्छा जी, तव्हांजी तरफ़ वठणु चाहींदमि कुझु ऑर्गेनिक ऐं नॉन ऑर्गेनिक जी ॻाल्हियुनि में असां किथे मशगूल हुयासीं। थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी, हिकु रीसेंट हिकु पतो आहे जेको चवनि था त मुतारिफ़ थी रहियो आहे, जेको नॉर्मली असांजे जेके वण आहिनि जेतिरी कार्बन डाइऑक्साइड एब्जॉर्ब कंदा आहिनि उन खां 4 गुना वधीक कंदो। इन पहिरीं त असां सिर्फ़ु ऑर्गेनिक ऐं नॉन ऑर्गेनिक ते हूंदासीं, पर हाणे नेचुरल ऐं आर्टिफिशियल शयुनि ते अचूं था। इन शइ खे कीअं था ॾिसो? नेचर में एतिरी इन्वॉल्वमेंट खे कीअं था ॾिसो? जेके कुदरती शयूं आहिनि उन जा ज़ाइका ॾाढा सुठा आहिनि, उन जा फ़ाइदा बि ॾाढा बहितरीन आहिनि। जेको ऑर्गेनिक, नॉन ऑर्गेनिक, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इन सां लाॻापियल जेके ॿियूं शयूं आहिनि, आर्टिफिशियल हा। जीअं सवेर असां तव्हां पंहिंजे इन शुरूआत में चई वियो त हिकिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके पसंदि न ईंदियूं आहिनि, माण्हू ॿुधणु पसंदि न कंदा आहिनि। जीअं दवा आहे, दवा में ॾाढा फ़ाइदा हूंदा आहिनि,
दवा केॾी इंसानी सिहत जे लाइ जेका बि तकलीफ़ हूंदी आहे उन जे लाइ माण्हू दवा इस्तेमालु कंदो आहे त उन जो फ़ाइदो माण्हूअ खे इंसान खे रिलीफ बि खपे सिहत खपे तंदुरुस्ती बि खपे पर दवा पीअण लाइ तयारु न हूंदो आहे छो त कड़ी हूंदी आहे उनजो ज़ाइक़ो ॾाढो पर हूंदी फ़ाइदे वारी आहे त सुठियूं शयूं उहे ग़ैर फितरी आहिनि फितरी आहिनि जेके बि शयूं सुठी शइ माण्हूअ खे पसंदि घटि पियो अचे ऐं आर्टिफिशियल उन में हिकिड़ी वधीक अट्रैक्शन आहे कुदरती निज़ाम आहे कुदरती निज़ाम में कुदरती सिस्टम ई सुहे थो ऐं उहे शयूं उन लाइ बि हाणे वधि में वधि जेका ऑक्सीजन पैदा करणु या मौसमियात जा असर एब्ज़ॉर्ब करणु उहो असां वटि हिकिड़ो पंहिंजो नेचुरल कुदरती पुराणो हिकिड़ो वणु आहे ऐं असां वटि जेको हिंदू ऐं मुस्लमान जो लफ़्ज़ हाणे इस्तेमालु थो थियणु शुरू थियो आहे 70 खां पोइ 80 खां पोइ या खणी चइजे त पाकिस्तान ठहण खां पोइ असीं इन खे चवंदा आहियूं इन खे पहिरियां असां वटि लफ़्ज़ कामन जेको हूंदो उहो हूंदो सिंधी समाज उन सिंधी समाज में मज़हब जी का गुंजाइश कान्हे सिंधी समाज जे अंदरि हिंदू बि आहे मुस्लिम बि आहे ईसाई बि आहे क्रिश्चन बि आहे मुख़्तलिफ़ धर्म उन में अची था वञनि त असां सिंधी माण्हू 2-3 शयूं अहिड़ियूं आहिनि सिंधी समाज जे अंदरि जंहिंजी असां पूॼा कंदा आहियूं हिकिड़ो पिपर जो वणु ऐं सिंधु दरिया इहे सिंधी समाज जा मुर्शिद आहिनि त असांखे छा आहे त हुन में अंदरि वेन्स हुन में नोडल्स हुन जो पिपर जो पतो तमामु वॾो थो थिए उहो हिले थो करे थो पोइ उन में वाइब्रेशन थी थिए त उहो छांव बि सुठी थो ॾिए ऐं उहे जेके ॿाहिरियूं जेको सिज जी तपश आहे उन खे बोड़े अंदाज़ सां खणे थो ऐं माहौल जे अंदरि पंहिंजा सुठा सुठा असर बि छॾे थो त असां वटि ऑलरेडी इहा शइ आहे पर हाणे तव्हांखे रोडनि ते रस्तनि ते उहो पिपर वणु तव्हांखे नज़र कोन ईंदो जेको नायाब थी वियो आहे ऐं अलाए केतिरा वण नायाब आहिनि मां रिपीटेशन नथो करणु चाहियां त मां आवाज़ टीवी चैनल ते हिकिड़ो ॿ शेर अहिड़ो पढ़ी आयुसि जेको हिते जेकॾहिं आउं कंदुसि त रिपीटेशन थी हिन जो मज़ो न रहंदो सही ॻाल्हि चवंदा आहिनि त बार बार चई वञे ताकी उहा एक्चुअली माण्हुनि ताईं पहुचे त उहे असां वटि केतिरा ई वण आहिनि असां वटि केतिरा ई वण आहिनि ॾाढा ख़ूबसूरत ॾाढा माहौल दोस्त इंसान दोस्त आहिनि वण त मां चवंदो आहियां त एतिरो कमु थो अचे जेतिरो इंसान खे इंसान कमु नथो अचे जेतिरो वण थो अचे वण काइनात जे अंदरि उहो अलाए केतिरनि साह वारियुनि शयुनि खे कमु थो अचे इंसान खे कमु नथो अचे पर हिकिड़ो वणु आहे 100 माण्हुनि जो कमु थो करे अबे जो बि कमु थो करे अमा जो बि करे थो अदीअ जो बि करे थो छपर छांव जो बि करे थो फिफड़नि खे ताज़ो तवानो रखण जे लाइ असांखे सुठियूं ऑक्सीजनूं ऐं ॿियो सुठो माहौल प्यूरिफाई करे साफ़ सुथरो करे असांजे इंसानी ज़िंदगीअ जे लाइ ज़मीन लाइ माहौल लाइ ॿियनि जीतनि ॼणनि लाइ ऐं अलाए केतिरनि जे लाइ उहे वण जेके आहिनि सो पनाह गाह अजो आहिनि महल आहिनि उन्हनि जा घर आहिनि उन्हनि जूं कॉलोनियूं आहिनि इहे कॉलोनियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं साह वारियूं शयूं आहिनि जेके इंसेक्ट चऊं था जीत जणिया चऊं था उन में सभु जीत जेके आहिनि माहौल दुश्मन न आहिनि सभु जीत जेके आहिनि फ़सुल दुश्मन न आहिनि फ़सुल हारी दोस्त जीत बि थियनि था वण जा दोस्त बि थियनि था ऐं उहे उते वरी जेको बि हू पंहिंजो हाज़मो कनि था उहो वण जे लाइ ज़मीन जे लाइ पोखराईअ जे लाइ उहो ॾाढो सुठो आहे ऐं जेकॾहिं ज़मीन जो जेको लेयर जेको सरफेस आहे उहो फर्टाइल आहे उहो इन जे करे त वॾनि वॾनि वणनि जे करे उन्हनि जे पतनि ॿूर किरण जे करे ऐं उन जे पाड़नि जे करे पोइ उहा ज़मीन जेका भुरभुरी रहे थी फर्टाइल थिए थी उन जे अंदरि हिकिड़ो तव्हां ॿुधो हूंदो सोपारी त हिकिड़ी उहा आम जेका माण्हू खाए थो 100 पेरी हिकिड़ो इंसेक्ट आहे जीत आहे जेको उन ज़मीन में अंदरि हलंदो आहे ड्रिलिंग जो कमु कंदो आहे माना कल्टीवेटर ॼण ट्रैक्टर थो ज़मीन खे पोरो कंदो आहे पोरो करे उन जे अंदरि हू नाइट्रोजन फिटी कंदो आहे ज़मीन जी फर्टिलिटी वधंदी आहे ऐं उन्हनि वण पिपर जा पता ॿियनि मुख़्तलिफ़ वणनि ऐं ॿूटनि जे अंदरि जेके
जीत जरासीम ही जेके रहनि था उन्हनि जे अंदरि हिकिड़ो लेयर ठाहींदा आहिनि सही जंहिंखे चवंदा आहियूं ॼारो करे छॾियो अथनि सेंवर करे छॾियो अथनि मथो हिकिड़ो तह ठाहे छॾियो अथनि हा उहे उन्हनि जूं रिहाइशी कॉलोनियूं उते बचा बि छॾींदा आहिनि त पंहिंजा आना बि छॾींदा आहिनि उहे वणनि जे लाइ ऐं माहौल लाइ ॾाढा बहितरीन उहे सही हूंदा आहिनि अच्छा मूंखे इहो ॿुधायो त असां वटि जीअं असां पहिरीं बि ॻाल्हि कई त हिकु नेचुरल हिकु प्रोसेस आहे हिकु साइकिल आहे जंहिंसां दुनिया हले थी जंहिंमें हर जीव जो पंहिंजो मक़ाम आहे चाहे उहे की नंढे जीत जी तव्हां ॻाल्हि कयो तव्हां इंसान जी ॻाल्हि कयो तव्हां पखियुनि जी ॻाल्हि कयो जानवरनि जी कयो वणनि जी कयो हींअर जेको असांखे नज़र अचे पियो शहरी दुनिया जी ॻाल्हि कजे त असांखे नज़र अचे पियो त वण जेके आहिनि उहे माइनस पिया कया वञनि इहो चवणु मुंहिंजे ख़्याल में ग़लति न हुजे त शहरनि मां वण जेके आहिनि उहे परे पिया कया वञनि इन ई तरीक़े सां काफ़ी अहिड़ा पखी आहिनि जिन खे शिकार करे ग़ाइब पियो कयो वञे काफ़ी अहिड़ो लाइफ स्टॉक जी जॾहिं ॻाल्हि कजे अहिड़ा जानवर आहिनि जेके असांखे हाणे उन सिहतयाबी सां उन तंदुरुस्ती सां न मिलंदा आहिनि त हीअ जेको साइकिल अगरि ख़ुदा न ख़ास्ता अगरि को डिस्टर्ब थिए थो ऐं जॾहिं उन साइकिल जे बारे में पढ़िजे थो त उहो हिकिड़ी शइ अगरि तव्हां निकिरे थी तव्हांखे नथो लॻे त हीउ ख़तरो आहे तमामु इंसान ज़ात जे लाइ तमामु काइनात जे लाइ छा आहे त जेको हिकिड़ी जो कुदरती जेको हिकिड़ो सिस्टम आहे न कुदरती सिस्टम खे असीं हलाए सघूं था कुदरती सिस्टम ठाहे नथा सघूं ओड़ो जेको कुदरती सिस्टम ठहियल असांखे मिलियो आहे न हाणे उन खे असांखे मेंटेन करिणो आहे हाणे जीअं लाइव स्टॉक में अलाए केतिरा जानवर आहिनि जेके असां वटि हाणे अणलभ थी विया आहिनि वण आहिनि असां वटि अणलभ थी विया आहिनि पखी जेके बि असां वटि ईंदा हुआ माइग्रेटेड बर्ड जेके ख़ासि तौर ते हिन सीज़न में ईंदा हुआ उहे किथे ईंदा हुआ डंडुनि ते जेके कुदरती 12 महीना जन में पाणी आहे जेके ख़ूबसूरत आहिनि उन्हनि ते माइग्रेटेड बर्ड ईंदा हुआ उन बर्ड जी उते अफ़ज़ाइश थींदी माण्हुनि जो बि गुज़र सफ़र थींदो हो माण्हुनि जो बि रोज़गार थींदो हो हर शइ उहो थिए ख़ासि तौर ते आउं मंछुर जी ॻाल्हि कयां जी जी त मंछुर वॾा वॾा राइटर अंग्रेज़ अलाए केतिरा केतिरा माण्हू आया विज़िटर आया सयाह आया उहे चवनि था त ख़ुदि मंछुर बि हिकु तहज़ीब जो नालो आहे मंछुर तव्हांजे पाड़े जी आहे ऐं इहा मंछुर जेका आहे उते जी जेका लाइफ तव्हां ॾिठी आहे चलती फिरती घुमती जेका बस्ती आहे ॿेड़ियुनि जे अंदरि वेचारियूं औरतूं जेके आहिनि डिलीवरी थियूं कनि ॿेड़ीअ जे अंदरि रंध पचा थो थिए ॿेड़ीअ जे अंदरि ईद निमाज़ूं थियूं थियनि ॿेड़ीअ जे अंदरि स्कूल आहिनि ॿेड़ियुनि जे अंदरि रहनि कनि था इहो त अॻ में अञा पाकिस्तान खां पहिरीं इहा सिविलाइज़ेशन जेका मंछुर वारी ॿेड़ियुनि जी रहणी करणी मलाहनि जी ॾाढी इहा ख़ूबसूरत हुई पर पोइ उन खे डिस्टर्ब कंहिं कयो RBOD केरु खणी आयो इहे सिम नाला केरु खणी आयो इहो सॼो पॉलिटिकल बहस आहे असांजी जेका हिकिड़ी ज़ून खे डिस्टर्ब कयो वियो आहे उहो हथ सां कयो वियो हो उन खे जेको डिज़ाइन कयो वियो उन पाणीअ खे MNV जो पाणी जेको ईंदो हो उहो पाणी सुठो हूंदो MNV मेन नारा वैली जंहिंखे उते लोकल माण्हू छंडण चवंदा आहिनि उहो सुठो पाणी हूंदो उहो पाणी अचे ड्रेनेज कंदो हो मंछुर में मंछुर खां वरी हिकिड़ो कुदरती उनजो फिलो ठहियल हो जेको मंछुर खां वरी उहो पाणी वेंदो हो अड़ल वाह जे थ्रू दरिया में वरी सीज़न जे हिसाब सां जॾहिं दरिया मस्तु थींदो त हुनजो अहिड़ो फ्लो हूंदो हो जेको उहो मिठो पाणी सुठो पाणी वरी वेंदो हो मंछुर जे अंदरि उहा मंछुर धोपी वेंदी ऐं जेके आबी जानवर ऐं आबी प्लांट्स ऐं जेके उनजे पाणी जे अंदरि जीअं बिह लोड़ कूणी पोइ वरी उन्हनि जा मुख़्तलिफ़ गुल वरी उन ते पखी मिठे पाणीअ में मच्छीअ जी अफ़ज़ाइश थिए थी ऐं अलाए केतिरनि क़िस्म जूं मच्छियूं असांजूं मंछुर में थींदियूं सही इहा साॻी पोज़ीशन किंजर जी हाणे किंजर ते बि कब्ज़ो थी वियो आहे इहे सभु किंजर मंछुर जबल पथर असांजूं टकिरियूं असांजा असासा मूं अॻ में बि तव्हांजे प्रोग्राम में मूं ज़िक्र कयो हो त हींअर बि तव्हां असांजे हेरिटेज मैप जे अंदरि मौजूदु आहे त हीउ जेको 100% जेको टोटल जेको असांजो बहरिया टाउन आहे इहो फॉरेस्ट एरिया आहे ऐं वाइल्ड लाइफ एरिया आहे फॉरेस्ट एरिया आहे
इहो ॿेलो हो हा ऐं अंग्रेज़नि बि हिनखे तहफ़ुज़ ॾिनो दुनिया जा हिकिड़ा मञियल कानून उसूल तय थियल आहिनि दुनिया जे उसूलनि मूजिबि इवन असांजे सिंध असेंबली जो 1972 जे एक्ट में उन में बिल पास थियल आहे त इन्हनि टकिरियुनि खे इन्हनि पहाड़ियुनि खे इन जबलनि खे डिस्टर्ब नाहे करिणो 48 खां 52 फुट ताईं जंहिंजी बि हाइट आहे उनखे नाहे टुरिणो पर हिते 250-300 अहिड़ियूं टकिरियूं ड्राहे ऐं उते बहिरिया ठाहियो आहे जेके पाणी जा कुदरती जंहिंखे असीं नए था चऊं जेको सुठो पाणी ईंदो जेको मलीर नदी में अचे पवंदो नंढनि स्मॉल डैम्स में जमा थींदो त उन में ज़मीन जी फर्टिलिटी बि वधंदी हुई ऐं असांजा वण ॿेण मलीर काठोड़ ऐं इन पासे जेका बि प्लांटेशन थींदी फ्रूट वारा जेके असांजा मेवनि वारा वण हा उन्हनि जी बि सिहत सुठी रहंदी उहे पाणी जी बरोक थी वई ऐं उहो पाणी जेको वेंदो हो समुंड खे बि थोरो रंधाईंदो हुयो त अहिड़े क़िस्म सां असां करे छॾियो ऐं मैडम ॾुख जी ॻाल्हि अफ़सोस इहा आहे त वॾी वाइल्ड लाइफ आहे इहा एरिया आहे वाइल्ड लाइफ उनखे हिननि डिस्टर्ब कयो आहे उन खां पोइ मां सम्झां थो त पाकिस्तान जो न एशिया जो न दुनिया जो वॾे में वॾो मां चवां थो हाउसिंग स्कीम आहे दुनिया जो वॾे में वॾो जेकॾहिं बख़्तावर माण्हू आहे त इहो रियाज़ मलक आहे जंहिंखे रेती मुफ़्त थी मिले रेती जो बेल्ट आहे इन इलाइक़े में जेके जेके इन जे नक्शे में अचनि थियूं जेके दियूं असां जूं अचनि थियूं बबरबंद उठ पलाण हथल बुत मोल इहे दियूं उहो सरी इहे सभु इन एरिया में थियूं अचनि इन एरिया में अहिड़ी इन ते त असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं अॻियां जेके हाउसिंग सोसाइटीज़ ठहियल आहिनि उहे नंढी लेवल ते आहिनि इहे बि असांखे अॻिते हली असांजी आबादी ते बि दॿाउ पवंदो ऐं ग़रीब माण्हुनि जूं ज़मीनूं कंहिं न कंहिंखे उन ते जेको आहे सो फैसिलेट कयो आहे असांजी नेचर डिस्टर्ब ज़रूर थी अथव इन हाउसिंग स्कीम आहे असांजी जेका नेचर आहे ॾेरो साहिब असां अगरि ॾिठो वञे त असांजे जेको नेचर सां क़रीब माण्हू आहे उहो आहे जेको ॻोठनि में देहातनि में असांजो रहियल माण्हू आहे सभिनी खां वधीक क़रीब जेको माण्हू आहे उहो ई आहे पर अॼु उहो ॾिठो वञे थो त उहे तमामु जेके माण्हू आहिनि उहे नेचर छॾे उहे शहरनि जी तरफ़ लॾ पॾाण कनि पिया उहे शहर जी तरफ़ अचनि पिया तव्हांखे लॻे थो सुभाणे असांजी नेचर सिक्योर आहे तव्हां ॾिसो त ही शहर अॻे कुझु कोन हा शहरनि खे फीड कंदी आहे ॿाहिराड़ी शहरनि खे फीड कंदी आहे ॿाहिराड़ी जे माण्हू खे तव्हां सिहत ॾियो ॿाहिराड़ी जे माण्हू खे तव्हां तालीम ॾियो ॿाहिराड़ी जे माण्हू खे तव्हां अमुन ॾियो उनखे चोर खां दाड़े खां पाथारीदार खां मक़ामी काउंसलर खां सियासतदान खां MP MNA खां तव्हां उनखे तहफ़ुज़ ॾियो हुनखे बराबरी जे बुनियाद ते तव्हां उते हक़ ॾियो उनजी इज़त कयो इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो सभु शयूं ॾियो तव्हांजी उहा नेचर बि रहंदी उनजो बचाव बि थींदियूं तव्हांजो रिवायती ओताकूं बि बहाल थी वेंदियूं तव्हांजा खाधा तव्हांजा फूड इहे ॻोठ ॿाराड़ियूं इहे वसी वेंदो हाणे ही जेका अर्बनाइज़ेशन पई थी थिए न तव्हां ॾिसिजो साल ॿिनि खां पोइ कराची टू हैदराबाद इन में एतिरियूं त हाउस स्कीम हिते माफ़ कजो इहो हिते एयरफोर्स वारा कुझु ॿियूं एजेंसियूं ॿिया इदारा इहे सभु ही सॼो हिकिड़ो शहर थी वेंदो कनेक्टेड थींदो असां वटि छा रहंदो अॻिते हली वरी इन जा फिनामिना चेंज थींदी वरी एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू खां वरी अञा किन ॿियनि माण्हुनि जी एजेंडा हूंदी त जेका असांजी ॿाहिराड़ी आहे जेको जिते कुदरती हुस्न आहे जिते अनाज पैदा थो थिए जिते हर शइ असांजी आहे जेका असांजी सिहत लाइ बहितरीन शयूं खाधा सुठा क्रॉप सुठो पाणी सुठी आबहवा हिन शहरी दॿाउ जे करे उन्हनि शयुनि ते बि असर पियो आहे रेती ऐं बजरी जॾहिं खणूं था त उन जो पाणीअ ते असर थो पए ही जेके बि इलाइक़ा बेल्ट आहिनि कोस्तानी आहे त हिननि तमामु वॾे पैमाने ते जेका रेती कढी आहे न त उहो सब सॉइल वाटर हेठि थो वञे ऐं जर पोइ उहो कोड़ो थो थिए बजरी खणण सां उहो बि उनजे पाणीअ जी क्वालिटी ते असर थो पए रेती ऐं बजरी अपलिफ्ट करे थी पाणी खे ऐं प्रिजर्व करे थी उनजी सतह मथे आणे थी तमामु सुठो इहे शयूं बि हिननि खे ईअं मुफ़्त में मिलियो वञनि
ऐं पोइ असांजी नेचर डिस्टर्ब थी थिए नेचर अच्छा असांजी इन जे जेसीं ताईं ॻोठाणी तरक़ी न थींदी ॻोठ में तव्हां शयूं न ॾींदो सही उहे ई माण्हू जेके आहिनि रखवाल आहिनि उहे ई फितरत खे बचाए सघनि था हा माण्हुनि खे अमुन ॾियो माण्हुनि खे सिहत ॾियो सही माण्हुनि खे रोज़गार उते तव्हां ॾियो रोड रस्तो ऐं बिजली ॾियो हाणे त कलाकनि जा कलाक शहर में बिजली कान्हे त ॻोठारे माण्हू खे कहिड़ी मिलंदी अच्छा इहो ज़रा जॾहिं असां बिजली जी ॻाल्हि कयूं था या जेको शहरनि में जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयूं था त उहे बि किथे न किथे असांजी नेचर सां ठही सघनि थियूं ऐं उन्हनि सां गॾु कनेक्ट थियनि थियूं उनजे बारे में बि ज़रूरु ॻाल्हाइबो पर वक़्तु या ब्रेक जे नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी यासिर बहितरीन सॉन्ग सब सां खिलखिला वक़्तु कोन्हे असां वटि असां छा कयूं जी ही गीत मां उन्हनि सभिनी खे डेडिकेट कंदुसि हिकु सां न जेके सभिनी सां खिलखिल कंदा आहिनि वरी बि चवंदा आहिनि त असां तुंहिंजा आहियूं ही उन्हनि जे लाइ सब सां खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे तुझी सब सां खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे तुझी सब सां खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे फट पे घेरा छुटा नाग दुख पे घेरा लथा नाग बीमारी खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे तू मेरा मेरा जो आ दिया तू मेरा मेरा जो आ दिया मुझो साथ दीदी तने गाया तू मेरा मेरा जो आ दिया मुझो साथ दीदी तने गाया मुझो साथ दीदी तने गाया परी भी घर क्या सब जी ताबेदारी खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे मसे जान छुटिया सूरन मां
मसी सुख जी निंड कई आहे मसी जान छुटिया सूरन मां मसी सुख जी निंड कई आहे मसी सुख जी निंड कई आहे वरी दी घर क्या सब जी ताबेदारी खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलवा तुझी यारी खबो तो थे अगे चूंडे कयो हो यार मूं ते चूंडे चूंडे दर दरना अगे चूंडे कयो हो यार मूं ते चूंडे चूंडे दर दरना ते चूंडे चूंडे दर दरना शहबान सो लगी मुखे दीदारी खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलवा तुझी यारी खबो तो थे वट पेहरा छुटा नागर दुख पेहरा लथा नागर बीवारी खबो तुझी सब सा खिलो खिलवा तुझी यारी खबो तो थे तुझी यारी खबो तो थे तुझी यारी खबो तो थे ज़बरदस्त 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 अच्छा कुछ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा ट्रैक्स ॿुधंदा आहिनि त एॾी अट्रैक्टिव आवाज़ लॻंदी आहे साम्हूं ॿुधंदो आहे त वणंदो ई न आहे या फिर तव्हां सां उल्टो कमु आहे कीअं भला लिटरली ओ मां कुझु ग़लति चई छॾियो छा मां कुझु घणो मां सच ॻाल्हाए छॾियो छा बट यू हैव अ लिटरली अ वेरी ब्यूटीफुल वॉइस अगरि तव्हां हिनखे नेचुरली रखो छा ई ॻाल्हि थिए ट्रैक्स में इहो ट्रैक्स में आहे मुंहिंजो ठहियल आहे गानो टिकटॉक ते मशहूरु गीत आहे इहो मुंहिंजो हा न न इन ट्रैक जी मां तव्हांजी आवाज़ जी ॻाल्हि बि कयां लेकिन तव्हां छा चइबो आहे औज़ार हणंदा आहियो पंहिंजी आवाज़ खे ट्रैक में उन खां इहो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे अच्छा ऑनेस्टली महिरबानी इहा वॾी इहो वॾो दाद आहे मुंहिंजे लाइ वॾो एहसास आहे मुंहिंजे लाइ हा पर कुझु माण्हुनि जी एक्चुअली जेका पंहिंजी आवाज़ हूंदी आहे ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे बिल्कुलु असां ख़बर न आहे छो उन ट्रैक ते हलिया पिया आहियूं त असांखे वणे न वणे ज़रूरत हुजे न हुजे पर असांखे उनखे सुहिणो करणो आहे हा हरू कुंडी हणणी आहे हरभरू जो सुर बि माना आवाज़ खे सुठो न कंदो आहे बिल्कुलु सॉफ्टली ॻाए माण्हू सुठो ॻाए क्लियर ॻाए हा ऐं सॉफ्ट आवाज़ कंहिंखे कढणु अचे थो ईअं हाणे हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे सही सही अच्छा जल्दी सां टाइम इलाही घटि बचियो आहे ऐं मां चाहियां थी त हुन टाइम खे ॾाढो ख़ूबसूरती सां समाइजे पंहिंजे हिन प्रोग्राम में हिकु ॿ ॻाल्हियूं जेके प्रोग्राम में शामिलु करणु ॾाढो ज़रूरी आहिनि सभिनी खां पहिरीं त असां जॾहिं क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कंदा आहियूं असां तब्दीलियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं असां एग्रीकल्चर जी ॻाल्हि कंदा आहियूं त हिकु सुवालु जेको गॾु गॾु ॾेढ साहिबु ईंदो आहे त असांजी हिन वक़्तु ताईं त असां जेकी शयूं ॾिसूं पिया असांखे ॿाहिरां उहे शयूं इम्पोर्ट करणियूं पियूं पइनि जेके असांजे ज़मीन जंहिंमें ख़ज़ानो आहे जेका असांजी ज़मीन सुभाणे कीअं था ॾिसो अॼु खां अगरि 20-25 साल पोइ जी ॻाल्हि कजे फूड सिक्योरिटी जी तरफ़ मां अचणु चाहींदमि कीअं था ॾिसो असां वटि हिकु जेको प्रोसेस आहे त असां जमा थींदो आहे सॼी ज़राअत ऐं सभु कुझु इहे जेके तमामु शयूं असांखे नज़र अचनि पियूं ऐं असांजी ज़राअत खे नुक़सानु पहुचाइनि पियूं माहौल उन में तब्दीलियूं माहौली तब्दीलियूं बि आहिनि गॾोगॾु इंसानी कुझु अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके सही न थी रहियूं आहिनि अॼु खां 20-25 साल पोइ कीअं था ॾिसो माहौल जी तब्दीलीअ जो जेको सबबु आहे उहो असीं पाण इंसान बणिया आहियूं माहौल खे जेको असां तब्दील कयो आहे उहो असां पाण कयो आहे इंसानी हरकतुनि जे करे ऐं इंसानी एक्टिविटीज़ जे करे इंसानी सरगर्मियुनि जे करे पूरे माहौल ते वञी उन जो बुरो ग़लति ख़राबु असरु पियो आहे यकीनन जॾहिं तव्हां ॾिसंदव त माहौल असांजो तब्दील थो थिए त ज़राअत जेका आहे उन जो
इनसार माहौल ते आहे। हिकिड़ो स्लोगन आहे ज़राअत जे हवाले सां त एग्रीकल्चर इज़ डिपेंड अपॉन नेचर। जॾहिं नेचर खे उन कुदरत जे उसूलनि सां असां मश्किरियूं मज़ाक़ूं करे उनखे असां बिगाड़े छॾियो आहे त यकीनन उन जो माहौल ते, वण ते, ज़राअत ते असरु पवंदो। जॾहिं ज़राअत ते असरु पवंदो त असांजी ज़मीन डैमेज थींदी। ज़मीन जे हेठां वॾे में वॾो जेको ख़ज़ानो आहे हिकिड़ो त हर वक़्तु हू असांखे शयूं प्रोड्यूस करे थी, अनाज ॾिए थी, खाद खुराक मुहैया करे थी, जंहिं ते असां ज़िंदा आहियूं। पर ज़मीन बि तॾहिं थी असांखे कुझु, ज़मीन जे हेठां जेको पाणी आहे उहो पाणी सुठो आहे, मिठो आहे, उहो बि ज़मीन जे लाइ हिकिड़ी वॾी शइ आहे। हाणे असां वटि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो माहौल में तेज़ीअ सां तब्दीली थी अचे जेको ज़राअत मुतासिर थी थिए, ॿियो असांजो जेको पाणी आहे जेको ज़मीन जे हेठि जेको असांजो जर जंहिंखे असीं चऊं था, जंहिंखे सब सॉइल वाटर चइजे थो, उहो जेको कुदरत जो ख़ज़ानो आहे उन में सेंखियो उन जो तादादु वधंदो थो वञे, असांजो जर ख़राबु थो थिए। जर ख़राबु थियण जे करे उहो ज़मीन ते बि ख़राबु असरु पवंदो। जर ख़राबु थियण जे करे असांखे पीअण जो पाणी बि मयसरु न हूंदो, असांजे फसुलनि लाइ पाणी उहो सही न रहंदो, असांजे वणनि जे लाइ ॿूटनि खे बि पाणी खपे। पाणी त ज़िंदगी आहे। ऐं तव्हां फूड सिक्योरिटी जी 10 साल 20 साल 25 साल घणो परे था ॻाल्हि कयो, जेका माहौल जी तब्दीली आई आहे उन जा बुरा असर पिया आहिनि असां वटि ज़राअत ऐं पर एकड़ यील्ड जेका आहे सा उहा ख़तमु थी वई आहे। ज़रई ज़हरनि ऐं दवाउनि केमिकल फर्टिलाइज़र जे इस्तेमाल जे करे बि असांजी ज़मीन, असांजो माहौल डैमेज थियो आहे। त इहो अॻिते हली इहे शयूं, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि हे दवा जेका खाई 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 हिन जो हाज़मो एॾो त थी वियो आहे जो हाणे हिन ते का बि दवा असरु नथी करे। तमामु वॾे तादाद में दवाउनि जो केमिकल फर्टिलाइज़र जे इस्तेमाल सां ज़मीन जो बि हाणे हाज़मो थी वियो आहे। उन जे करे हिन साल ख़ासि तौर ते सभ खां पहिरीं वॾे में वॾो जेको ख़रीफ़ जो फ़सुलु हो डैमेज थियो आहे, हिकिड़ो फुटी, ऐं ॿियो 80% 70% जेको असां वटि सारियुनि जो फ़सुल जो नुक़सानु थियो आहे, जेको सारियूं फ़सुल उन अनाज न ॾिनो आहे। तूतड़, पापड़ी, खसी ऐं अहिड़े क़िस्म जी जेको हिकिड़ो फ़र्ज़ु कयो, जेको हिकिड़ो सर्वी नंबर खातेदार जो साल में जेकॾहिं उहो सीज़न में उहो ॾींदो हो 400 मण, त उन हींअर 400 मण जी जाइ ते उन ॾिनो आहे 100 मण। एतिरी पर एकड़ यील्ड। वरी उन खां पोइ वरी ॿियो इहो थियो आहे त जेको 100 मण आया आहिनि उन जो वरी मार्केट में बाज़ार में रेट कोन्हे को, रेट कोन्हे। त इहो हर साल इहे 25 साल तमामु घणा पर आहिनि बुरो। इन माहौल जे करे ऐं इन जे करे असांजे पाणीअ ते बि असरु पियो। मां वटि हिकिड़ी डाटा पई आहे जेका हींअर असांखे रुॻो पीअण जो पाणी जेको माण्हुनि जे लाइ 242 क्यूबिक फीट वञी रहियो आहे, जेको 1960 खां पोइ डिक्रीज़ थींदो आहे। 1960 खां पोइ डिक्रीज़ थींदो आहे, त पोइ उहो जेको पहिरीं उहा शइ न रही आहे। उन खां पोइ 60 खां पोइ जेको आहे 70 ताईं वरी ॿी फिगर आहे, 80 ताईं ॿी आहे। ऐं हीअ तव्हांखे ॾसे थो सघां त ईअं अहिड़े नमूने सां असां वटि खुराक जी कमी थींदी। ऐं इहो ई थींदो त असांखे पोइ उहे शयूं जेके हिन वक़्तु जेके असांजी ज़मीन में हिन वक़्तु ॿाहिरां था घुरायूं। ॿियो हुकूमतुनि जी जेका आहे, हुकूमतनि जी पोज़ीशन इहा आहे त जेका हींअर असां वटि निगरान गवर्नमेंट हुई उन में बि इहे सभु माण्हू हुआ, सियासी माण्हू हुआ, प्लानर हुआ, इक़्तिसादी माहिर हुआ, वज़ीर वज़ीर। तव्हां ॾिठो त असां वटि ऑलरेडी अलाए केतिरी जेका कणिक मौजूद हुई असांजी पंहिंजी लोकल, त वरी ॿाहिरां घुराए वरितो 14 अरब रुपए जी। त इहे शयूं असांखे नुक़सानु ॾिनो। त हीअ 24 साल 25 साल मैडम साहिब तव्हां जेको चओ था इहो तमामु परे आहिनि। जेकॾहिं इहा पोज़ीशन रही त असां वटि फूड सिक्योरिटी कर खयो बीठी आहे। हींअर बि काफ़ी शयूं ॿाहिरां घुराइनि था। उन जो फ़ाइदो लोकली इहो जीअं थींदो आहे, उहो वरी बि उहा कंसाइनमेंट ॿाहिरां अचे थी या वञे थी, उहो मिडल मैन खे ऐं उन कारोबारी माण्हूअ खे उनखे फ़ाइदो थो पए। अवाम पब्लिक जे लाइ त कुझु ई कोन्हे को न। त अहिड़े नमूने सां असां वटि फूड सिक्योरिटी जा इशू अचनि था पिया ऐं इशू आया आहिनि, ऐं पाणीअ जा वॾा इशू आहिनि जेके हींअर ताईं असां वटि इहे डिस्कस थियनि था पिया। त मां सिर्फ़ु इहो पियो चवां त हीउ हिकिड़ो चार्ट आहे, हीउ चार्ट आहे।
ई चार्ट हाणे हिन में जेको असां वटि जेको पाणी हुयो, पाणीअ जी खोट, पाकिस्तान में जर जो पाणी 1960 खां वठी 1960 खां वठी 79% घटिजी वियो आहे। ऑलरेडी 79% घटिजी वियो आहे। जीअं त असां वटि पंहिंजे हर शहरीअ जे लाइ जेको पाणी 1960 ईस्वीअ में हुयो 1.169 हो, वरी 1980 में जेको पाणी वञी रहियो उहो असां वटि 682 क्यूबिक फीट वञी क्यूबिक मीटर जर जो पाणी रहियो। 2000 में उहो पाणी असांजो वञी रहियो आहे 356 ऐं 2020 जी फिगर आहे त उन में पाणी असां वटि वञी रहियो आहे क्यूबिक मीटर उहो 242। त जॾहिं पाणीअ जी असां वटि खोटी आहे त उन जाइ ते असां वटि खुराक जी खोटी मौजूद आहे, पर हींअर कुझु न कुझु माण्हू सर्वाइव करे थो वञे। ग़रीब माण्हू, ज़राअत पेशा माण्हू, ज़रई समाज जो माण्हू कर्ज़ पखा खणी, बैंकुनि मां कर्ज़ खणी, सेठ वापारी खे खणी मिड़ई पेट पाले थो वञे। पर हिन साल ख़ासि तौर ते जेको असां वटि टेम्परेचर रहियो आहे, हाई टेम्परेचर ऐं लॉन्ग ड्यूरेशन पीरियड जेको टेम्परेचर उन ज़राअत ते ॾाढा बुरा असर थिया। ज़रई साइंसदाननि उन्हनि इहे तजुर्बनि मां साबित कयो आहे त हिन वक़्तु जेको सारियुनि खे फ़सुलु न आयो आहे, जेको 50% लॉस थियो आहे असांजो, उहो सबबु इहो त सारियुनि जे अंदरि तमामु घणी गर्मीअ जे करे उन जी जेका पोलिनेशन जेको हुनजो प्रोसेस आहे उहो डैमेज थियो आहे। ऐं ॿिज हाइब्रिड सीड जेके आहिनि असांजो लोकल टेम्परेचर बर्दाश्त न करे सघिया आहिनि ऐं हाई टेम्परेचर जे करे असां वटि जेको आहे इहे शयूं ज़राअत ते ख़राबु असर हुननि छॾिया आहिनि ऐं इहो क्लाइमेट चेंज ई वॾो इशू आहे। सुठी ज़राअत में असांखे हे ज़राअत मिली आहे त ज़ाहिर हिन ज़राअत में जॾहिं नेक्स्ट ईयर जेका ज़राअत हूंदी उहा इन खां वधीक ख़ुदा न ख़ास्ता घटि हूंदी। लफ़्ज़ इस्तेमालु क्लाइमेट चेंज, क्लाइमेट चेंज जे अंदरि बि वरी ॿिया मुख़्तलिफ़ सब्जेक्ट आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु क्लाइमेट चेंज, टेम्परामेंटल क्लाइमेट, अल्पाइन क्लाइमेट ऐं मुख़्तलिफ़ पोलर क्लाइमेट, उहे उन जा वरी सब क्लास, उन जा सब सेक्टर, वरी उहा हिकिड़ी क्लाइमेट जी वॾी हिकिड़ी रेंज आहे। यूनिवर्सिटियूं आहिनि असांजियूं क्लाइमेट ते, माहौलियात ते मास्टर्स जी डिग्री थी ॾियनि ऐं उन ते हींअर PhD बि थिए थी, जेके स्कॉलर खे डिग्री था ॾियनि। अफ़सोस इहो आहे त यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके पुराणी उहो सिंध यूनिवर्सिटी तव्हांखे मिसाल ॾियां, अलामा आए काज़ी जे ज़माने खां वठी जेके वण पोखियल आहे, इलियास अबड़े जे ज़माने खां जेके वण पोखियल आहे, जेके पुराणा वाइस चांसलर आहे जेके इहे शयूं वण जी अहमियत हिन उहे वण हींअर मौजूदा वाइस चांसलर बि पाण कटाया आहिनि। जॾहिं त उहे माहौल आहे त पढ़ाई थी वञे, उते डिग्री ॾिनी थी वञे, वण जी अहमियत ते लेक्चर था थियनि, फॉरेन विलायत वञी वॾा सेमिनार कॉन्फ्रेंसूं अटेंड था कनि, किरोड़ा रुपया ख़र्च था कनि, किरोड़ा रुपया बजटूं वठी था अचनि, वण लॻाइनि त कोन था, पर जेको अबो ॾाढो ऐं असांखे जेको पाण खे विरासत में प्रॉपर्टीज़ जेके मिलियूं सरकारी इदारनि जे उन्हनि खे बिल्डोज पिया कनि। घुमी फिरी वरी उन ई ॻाल्हि ते थी अचे डेरो साहिब त असां जेको असां क्लाइमेट चेंज जो जेको नारो असां हणी वेठा आहियूं, असांखे लॻे थो त नेचर आहे, नेचर सां केरु थो विड़ी सघे। ठीकु आहे, नेचर जी हिकु ताक़त आहे, वाक़ई नेचर सां नथो केरु विड़ी सघे, पर उनखे ख़राबु करण में बि काफ़ी हद ताईं हथु तव्हांजो ई मुंहिंजो ई आहे ऐं असां जहिड़नि माण्हुनि जो ई आहे जेके असां इहे शयूं उन खां ही त हिकु सिर्फ़ु वण कटण जेको असां इशू असां इनहेंस कयो आहे, काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पंहिंजी रेगुलर लाइफ में कंदा आहियूं, जंहिंमें धुएं जो इस्तेमालु आहे, जंहिंमें डिफरेंट शयुनि जो इस्तेमालु आहे, पाणी जो ज़ाया करणु आहे, खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं, खाधे जो ज़ाया करणु आहे, खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं असां कंदा आहियूं डेली बेसिस ते। असांजे माहौल जी हिकिड़ी तब्दीली आहे। अॼु खां 5 साल पहिरीं, 10 साल पहिरीं, 8 साल पहिरीं तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो त असांजे ॻोठनि में ॿाराड़ियुनि में ही छा आहे जो कोहीर आहे, कोहीर लफ़्ज़ ॿुधो अथव, जंहिंखे धुंध बि चवंदा आहियूं, असां ॾे धुंध आहे, कोहीर आहे, स्मोग आहे, फोग आहे, इहे सभु उन जा नाला आहिनि। अॻे इन माहौल जे अंदरि जॾहिं कोहीर जो जॾहिं माहौल थींदो, तव्हां उन में सफ़र कयो, ईअं तव्हां वॉक कयो, सुबुह जो माण्हू वेंदो त मुंहं खे थधी हवा बि लॻंदी ऐं शबनम किरंदी, पाणी जा हुन में फुड़ा ड्रॉप्स हूंदा त माहौल कुझु बि।
हींअर जेको हींअर जॾहिं त एॾी का सर्दी बि कान्हे का बारिश बि कान्हे का अहिड़ी मौसम कोन्हे, उन में बि जेको ही स्मोग ऐं जेको धुंध चवनि था, उन में मेनी थाउज़ेंड्स डस्ट पार्टिकल अवेलेबल आहिनि। हींअर जेको आहे उन में डस्ट पार्टिकल आहिनि, हींअर जेका आहे उन में दज़ आहे, उन में डस्ट आहे, जंहिं जे करे तव्हांजे सिर्फ़ु स्किन ते असरु नथो पए, साह खणण सां फेफड़ में वञे थो, फेफड़ ते असरु थो पए, मादे ते असरु थो पए, उन जे करे दमो थिए थो, दम जे करे वरी इंसानी सिहत ते मुख़्तलिफ़ दम ख़ुदि हिकिड़ो एलर्जी आहे। जॾहिं इंसान में एलर्जी पैदा थी थिए त पोइ माण्हू जी स्किन बि डैमेज थी थिए, उहा ब्यूटी बि माण्हू स्किन ख़राब थी थिए, हिकिड़ी फर्टिलिटी हूंदी आहे, ज़रख़ेज़ी हूंदी आहे चमड़ीअ जे अंदरि, उहा ड्राई थी थिए, डैमेज थी थिए, उन जे करे पोइ माण्हू खे ख़ारिश बि थिए थी, वार बि किरनि था, नक बि ख़राब थो थिए, ऐं तमामु उन जा जेके आहिनि न मुज़र असरात था बने। पोइ जॾहिं माण्हू इहे सभु शयूं खणी हले थो, पोइ माण्हूअ में रेज़िस्टेंस पावर उहो नथो रहे, उहा त मुदाफ़त नथी रहे, त मौसमियात जा असर बर्दाश्त, पर कुदरत जे माहौल सां असां पाण उन खे ख़राबु कयो आहे, कुदरत जो को ॾोह कोन्हे। हा, खोड़ सारियूं शयूं आहिनि ॾेढो साहिबु, अगरि माण्हू पॉइंट आउट करणु थी अचे त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थी रहियूं आहिनि जेके न हुजणु खपनि, जेके न थियणु खपनि, पर उहे असांजी डेली रूटीन जो हिकु प्रैक्टिस आहिनि जेके असां करे रहिया आहियूं, ऐं शायदि असां ॼाणियूं बि था उहो नुक़सानदेह आहे, पर वरी बि असां उन प्रैक्टिस जो हिसो आहियूं, ऐं उहो ॿाहिरियों माण्हू केरु न करे रहियो आहे, तव्हां ई मां पंहिंजे घरनि में, पंहिंजे अरीब क़रीब में, पंहिंजे माहौल में करे रहिया आहियूं, पर जी वक़्तु जेको आहे एतिरो ई इजाज़त ॾिए थो त एतिरी ई शयूं असां शामिलु करे सघूं, ऐं वक़्तनि फ़वक़्तनि इंशाअल्लाह इन्हनि शयुनि ते ज़रूरु प्रोग्राम थींदा रहंदा। थैंक यू सो मच ॾेरो साहिब सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, प्रोग्राम में उहे ॻाल्हियूं जेके असांजे नाज़रीन खे हक़ीक़त बयानु करणी, अवेयर करण लाइ इलाही ज़रूरी आहिनि, उहे प्रोग्राम में ॻाल्हियूं करण जे लाइ थैंक यू सो मच तव्हांजो, तव्हांजी बि वॾी महिरबानी असां गॾु हुजण जे लाइ। ऐं आख़िर में एॾो जल्दी कोन छॾंदासीं तव्हांखे, अञा छुटी कोन थी आहे, अञा उहा घंटी कोन वॼी आहे स्कूल जी न। आख़िर में हिकु गानो तव्हांखे चवणो आहे, छा कहिड़ो गानो शामिलु कंदो? हिकिड़ो आख़िर में तमामु सुठो गीत आहे उस्ताद शमन मिराली साहिब जो, जेको हर वक़्तु मां झुंगारींदो आहियां त ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, का ख़बर ई न पई। जी अच्छा, माहौल जी ॻाल्हियूं कयूं पिया, माहौल जा गाना बि अची विया न, ख्वाब हो या हवा, वरी हवा आहे। ख़ैर जी, इंशाअल्लाह प्रोग्राम जो अॼोके एपिसोड जो टाइम ख़तमु थी वियो आहे, इंशाअल्लाह वरी 2 ॾींहंनि जी छुटी खां पोइ थींदी तव्हां सां मुलाक़ात, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। जी आसिफ। ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, हू अची चाहू दई थोरो वेसा हुदई, पो फिरी कीअं वई का ख़बर ई न पई, ये हसी ज़िंदगी। घर खिटियूं में भूप बिना, सुनिया घर खिटियूं में भूप बिना, ए तेरा ख्वाब पूरा न थिया, जड़ थर जी उन्याय धरती ते सनी बूंद वसी, का खबर ही न पई, ये हसी जिंदगी
गुजरी वही हो या हवा का खबर न पई अची चाहु दई थोरो बेसाहु दई पो फिरी कीअं वई का खबर न पई ये हसी जिंदगी चंद्र खिले सितारा झुमिरियूं पिया कर हो चंद्र खिले सितारा झुमिरियूं पिया कर मो प्यार छरा क्यों कीअं विसरनि ओ खिलाए मुखा खिल देरो वदे अलविदा भई चई का खबर न पई ये असी जिंदगी गुजरी वई ख्वाब हो या हवा का खबर न पई हू अची चाहु दई थोरो बेसाहु दई पो फिरी कीअं वई का खबर न पई ये असी जिंदगी